अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहियो HR JDO न्यूज़ ऐं वज़ीर उंडड़ ख़बर शामिल कयूं था। यूसुफ रिंदजी पाकिस्तान जो अलमियो उहो आहे त पाकिस्तान मां नज़रियाती सियासत ख़तमु थी चुकी आहे ऐं हिन वक़्तु सियासत सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ज़ाती कुर्सी ऐं मुफ़ादनि लाइ थी रही आहे। ऐं जॾहिं जमहूरी हुकूमत अचे थी उन में सिविलियन आमिरियत हूंदी आहे ऐं हाणे बि ईअं थी रहियो आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट पाकिस्तान जे अॻुवान डॉक्टर फारूक सत्तार 10 डिसंबर ते इंसानी हक़नि जे हवाले सां नवाज़ शाह जे हिकु मक़ामी होटल में थियल हिकु ॾींहं जी डायलॉग सेशन दौरान ख़िताब कंदे चयो। हिन वधीक चयो त हर पार्टी जो नज़रियाती कारकुन मुंहिंजो असासो आहे, उनजो तालुक़ु चाहे मुंहिंजी जमात सां हुजे या ॿी कंहिं जमात सां। डॉक्टर फारूक सत्तार वधीक चयो त शागिर्द यूनियन जी बहाली ज़रूरी आहे ऐं हिन वक़्तु सियासत में जेको ख़ाल अची वियो आहे उहो शागिर्द तंज़ीमुनि ते पाबंदीअ जे करे आयो आहे। हिन वधीक चयो त PTI जो नज़रियाती कारकुन पिणु मायूसीअ जो शिकार थी वियो आहे। डॉक्टर फारूक सत्तार वज़ीर इमरान ख़ान बाबति चयो त इमरान ख़ान जो रवैयो सियासी न आहे। जेकॾहिं अवाम जे वोटनि ते खटे अचण जूं दावाऊं कनि था त उन्हनि जो रवैयो सियासी हुजणु घुरिजे। हिन वधीक चयो त मुल्क में मुआशी बहिरान वधी वियो आहे। वधीक ख़बरनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।